गुटके कच्चे शराब जो भट्टियों बंद करे को इज्जत वारो कम कर या को चांहि जो ठेलो लगा या छोलनि जो थाल खपाइण शुरू कर छो त एसएसपी सलूट खान तुंहिंजे एरिया में अची चुको आहे। सलूट खान असांजे इन काफ़र खाने ते तुंहिंजो स्वागत आहे। असांजे इन कुंवारे धंधे जो जेके बि पाया आहिनि बाला ऑफिसरनि जे कुल्हे ते आहिनि। तूं बि हिन ॼञ जो ॼाणी थी वञ, तोखे वज़ीफ़ो मिलंदो ऐं दावतूं मिलंदियूं। ही तमामु सुठी सलाह आहे। बाक़ी रही ॻाल्हि एसएसपी जी, असांजे लाइ सभु पुलिस वारा सिपाही सभु हिक ई नज़र सां असां ॾिसंदा आहियूं। पंहिंजो वज़ीफ़ो हिननि पालियल यतीमनि खे ॾेई छॾ। मां कांधी ज़रूरु थींदुसि, ॼाणी न। सलूट खान जेको तोखे चवां थो अॻे आई, गॾ खे माण्हू गॾ ई चवंदो। गॾ घोड़े ऐं खच्चर जो फ़र्क़ु मां तोखे अनकर ई ॿुधाईंदुसि। हींअर मां सिर्फ़ु सम्झाइण आयो आहियां। हेलो असगर लाला, यार असांखे ही सलूट खान ॾाढो ॾुखियो पइजी वियो आहे। इन जे कांध पे जो को बंदोबस्त कर, जल्दी अच। हा पुॼी वञ। जिथे बि आई, हांगकांग में आई, किथे आई? दुबई में। शाम वारी फ्लाइट में पुॼी वञ। हेॾे सलूट खान जो को बंदोबस्त अची कर। सलाम लाला अकबर। खुश आमदीद लाला असगर, खुश आमदीद। खुश जरालन, खुश न फ्लाइट में पुॼी है। जी हिन एसपी जो बंदोबस्त करो है सलूट खान जो। हिन सलूट खान असांखे ॾाढो तंग कयो है। हुकम करियो, किथे मिलंदो सलूट खान इहो? हिन जे कांध पे जो जल्द खां जल्द बंदोबस्त कर लाला। सुठो लॻे तव्हां असांखे जाम कयो। तंग कयो, असांजे भट्टियुनि खे, असांजे माननि खे नुक़सान पुॼायो। गुटके जूं भट्टियूं बंदि कयूं आहिनि हिन। अॼु खां वठी तव्हां सलूट खान शिकायत न ॿुधंदा। कतल वाजिब। चलो ख़तम। वञ लाला वञ, पंहिंजे कम खे लॻ, पंहिंजे कम खे लॻ। इंशाअल्लाह गॾु आहियूं, हलो। इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। सम्झाइण जो तरीक़ो टे तरीक़ा आहिनि: पैसो, प्यार, गोली। तूं कहिड़ी गोली ॿुधणु चाहियो? बारूद ऐं गोलियुनि खां मां ॾिजण वारो न आहियां। बाक़ी रही ॻाल्हि अवां जहिड़नि जी, अवां जहिड़ा केतिरा ई मूं एनकाउंटर करे मारे छॾिया आहिनि ऐं बाक़ी जेके रहिया आहिनि उहे मुंहिंजी क़ैद में आहिनि ऐं उन्हनि जी ज़मानत बि कोन थी थी आहे। बाक़ी रही ॻाल्हि अवां जी, अवां खे बि हितां निकिरी वञो 13D जे केस में ऐं अंदरि करे छॾींदो, ज़मानत बि कोन थी। सलूट खान तोखे असीं ॾिसी रहंदासीं। गेट आउट। वञूं पिया। माता ही पुलिस जो मुखबरी आहे। असांजूं ख़बरूं दारू सभु पुलिस खे ॾे थो। असांजा को माण्हू बि न माराया आहिनि। लाला पिस्तौल दे। वो मुखबरी कंदो ऐं असांखे। पर लाला न, हिन खे मां मारींदुमि। ईमानदार माण्हू लाइ करे पुलिस गोली ज़ाया न कजे लाला। हिन खे लतनि सां मारियो वञे, गोलियुनि जो ध्यानु न करियो। माण्हू त असांजे लाइ कीमती आहे लाला। हाँ लाला सलूट खान माइकल के मारे छॾियो आहे। सलूट खान जो कत्ल वाजिब थी चुको है लाला। हलो पंहिंजी फौज तैयार कर। सलूट खान अॼु जो अॼु कत्ल थियणु खपे। सभु तयार थी वियो। पंहिंजो पंहिंजो हथियार खणी वठो। हल बाबा हल। अचो जरा अचो। माइकल के मारे सुठो फोन कयो। अवां जे लाइ इहो ई अंजाम थियणु खपे जेको माइकल जो ई थियो। कुत्ते ई मौत मारने। अहिड़ियुनि धमकियुनि खां मां ॾिजण वारो न आहियां। मुंहिंजी गोली बंदूक में गोली भी कोनो ही वठ। असगर खान
खान जो इंतकाल सलूट खान। सलूट खान तो लाला असगर के माइकल के मारे सुची ना आए कई ही वठ तुझी ईमानदारी ऐं तुंहिंजा तनख़्वाह